बुधो कुरान जन सभागा से बणिया पढ़ियो हाफिज मिड़न खे लख मुबारकूं शुरू अलहम्द खां ख़त्म वंदासिते शुरू अलहम्द खां ख़त्म वंदासिते कयो हाफिज मिड़न खे लख मुबारकूं बुधो कुरान जन सभागा से बणिया तिलावत मस्जिद ने अंदर जारी सारी हुई रहमत भी सदा जारी सारी हुई तिलावत मस्जिद ने अंदर जारी सारी हुई रहमत भी सदा जारी सारी हुई थियो पूरो ख़त्म करीमन जो करम थियो पूरो ख़त्म करीमन जो करम थियो हाफिज मिड़न खे लख मुबारकूं शुरू अलहम्द खां ख़त्म वंदासिते कयो हाफिज मिड़न खे लख मुबारकूं बुधो कुरान जन बुधो कुरान जन जिए दुनिया अंदर पढ़ी कुरान खे तिए जन्नत अंदर पढ़ी फुरकान खे जिए दुनिया अंदर पढ़ी कुरान खे तिए जन्नत अंदर पढ़ी फुरकान खे माणी दो मरतबा ऐं दर्जा बेश्त जा चढ़ंदो हाफिज मिड़न खे लख मुबारकूं बुधो कुरान जन सभागा से बणिया बुधो कुरान जन सभागा से बणिया पढ़ियो हाफिज मिड़न खे लख मुबारकूं शुरू अलहम्द खां ख़त्म वंदासिते कयो हाफिज मिड़न खे लख मुबारकूं बुधो कुरान जन सभागा से बणिया लिखियो अब्दुल फताह सर की शेरवा घुरियो शायर घणो खुदा खां खैरवा लिखियो अब्दुल फताह सर की शेरवा घुरियो शायर घणो खुदा खां खैरवा कबूली रब दुआ ऐं हासिल थी रज़ा कबूली रब दुआ ऐं हासिल थी रज़ा चओ हाफिज मिड़न खे लख मुबारकूं शुरू अलहम्द खां ख़त्म वंदासिते कयो हाफिज मिड़न खे लख मुबारकूं बुधो कुरान जन सभागा से बणिया